بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا لا تحرموا طيبات ما أحل الله لكم ولا تعتدوا إن الله لا يحب المعتدين. وكلوا مما رزقكم الله حلالا طيبا واتقوا الله الذي أنتم به مؤمنون. لا يؤاخذكم الله باللغو في أيمانكم ولكن يؤاخذكم بما عقدتم الأيمان فكفارته إطعام 10 مساكين من أوسط ما تطعمون أهليكم أو كسوتهم أو تحرير رقبة فمن لم يجد فصيام 3 أيام ذلك كفارة أيمانكم إذا حلفتم واحفظوا أيمانكم كذلك يبين الله لكم آياته لعلكم تشكرون. يا أيها الذين آمنوا إنما الخمر والميسر والأنصاب والأزلام رجس من عمل الشيطان فاجتنبوه لعلكم تفلحون. إنما يريد الشيطان أن يوقع بينكم العداوة والبغضاء في الخمر والميسر ويصدكم عن ذكر الله وعن الصلاة فهل أنتم منتهون. وأطيعوا الله وأطيعوا الرسول واحذروا فإن توليتم فاعلموا أنما على رسولنا البلاغ المبين. ليس على الذين آمنوا وعملوا الصالحات جناح فيما طعموا إذا ما اتقوا وآمنوا وعملوا الصالحات ثم اتقوا وأحسنوا والله يحب المحسنين. صدق الله العظيم. ये ईमान वारो न हराम कयो तव्हां पाक सुठनि शयुनि खे जो हलाल कयो अल्लाह ताला तव्हांजे लाइ ऐं न हद खां लंघी वञो तव्हां। बेशक अल्लाह ताला नथो मुहबत करे नथो पसंदि करे हद खां टपी वेंदड़नि सां। ऐं खाओ उन्हनि शयुनि मां जो रिस्क ॾिनो तव्हांखे अल्लाह ताला हलाल पाक ऐं वेझो अल्लाह ताला खां जंहिं ते तव्हां ईमान आंदो आहे उहा ज़ात जो तव्हां इन ते ईमान आणींदड़ आहे। नथो पकड़ करे तव्हांखे अल्लाह ताला अजाई तव्हांजे कसमनि में पर पकड़ करे तो तव्हांखे उन शइ सां जो मज़बूत कयो तव्हां कसमनि खे पोइ कफ़ारो इन जो आहे 10 मिस्कीननि खे खाधो खाराइण। दरमियाने क़िस्म खां जो खाओ था तव्हां या खारायो उहो जो खारायो था तव्हां पंहिंजे अहल अयाल खे या कपिड़ा पाराइण इन्हनि खे या आज़ादु करणु गर्दन जो। पोइ जेको माण्हू न ताक़त रखे न लही सघे पोइ रोज़ा रखणा आहिनि 3 ॾींहंनि जा। इहो कफ़ारो आहे तव्हांजे कसमनि जो जॾहिं कसम खणो था तव्हां ऐं हिफ़ाज़त कयो पंहिंजे कसमनि जी। अहिड़ी तरह बयानु फ़रमाए थो अल्लाह ताला तव्हांजे लाइ पंहिंजे आयतुनि खे मन न मन शुक्रगुज़ार बणिजो तव्हां। ए ईमान वारो रुगो शराब ऐं जुआ ऐं बुत खाना ऐं ढारा पलीत आहिनि शैतान जे अमल खां आहिनि। पोइ पासो कयो तव्हां इन खां बचो तव्हां इन खां मन न मन कामयाब थियो तव्हां। रुगो इरादो करे थो शैतान पैदा करण जो तव्हांजे विच में दुश्मनी ऐं वेर खे शराब में जुआ में ऐं रोके थो तव्हांखे अल्लाह जे ज़िक्र खां ऐं निमाज़ खां। छा पोइ तव्हां रुकिजी पवंदड़ आहियो। इताअत कयो फर्माबरदारी कयो तव्हां अल्लाह जी ऐं फर्माबरदारी कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। वाहदरू विझो पोइ जेकॾहिं पुठी ॾींदो तव्हां पोइ ॼाणो त
रुगो असांजे रसूल ते आहे पहुचाइण पधिरो ना आहे उन्हनि माण्हुनि ते जिन ईमान आंदो ऐं अमल कयूं चङा को बि गुनाह उन में जो खाधऊं जॾहिं तक़वा इख़्तियार कयूं ड्रिगा ऐं ईमान आंदऊं ऐं अमल कयूं चङा पोइ ड्रिगा तक़वा इख़्तियार कयूं ऐं ईमान आंदऊं पोइ ड्रिगा तक़वा इख़्तियार कयूं ऐं चङाई कयूं अल्लाह ताला मुहबत करे थो नेकोकारनि सां मुहसिनीन सां। सूरतुल माइदा जो 11हों रुकू 7 सिपारे जो पहिरियों रुकू आयत नंबर 86 खां आयत नंबर 93 ताईं मुकम्मल रुकू तिलावत भी कयोसीं अल्हम्दुलिल्लाह ऐं उन जो लफ़्ज़ी तर्जुमो भी पढ़ियोसीं। इन्हनि आयात जा अहकाम ऐं तफ़सीर मारिफुल क़ुरान उर्दू वारो जुल्द नंबर 3 सफ़ो नंबर 220। इन्हनि आयतुनि में अल्लाह ताला अहकाम बयान फरमाया आहिनि। कहीं हलाल शइ खे हराम करण जा करार ॾियण जा 3 दर्जा आहिनि। हिकिड़ो हीअ आहे त एतिक़ादनि उनखे हराम सम्झो वञे। ॿियो हीअ आहे त कौलनि कंहिं शइ खे पंहिंजे लाइ हराम करे, मसलन कसम खणे त मां थधो पाणी न पीअंदुमि या फलाणे क़िस्म जो हलाल खाधो न खाईंदुमि या फलाणो जाइज़ कमु न कंदुमि। ॿियो क़िस्म इहो आहे। टियों इहो आहे त एतिक़ाद ऐं कौल त कुझु बि न हुजनि, महज़ सिर्फ़ अमल में हमेशह जे लाइ कंहिं हलाल शइ खे छॾे ॾियण जो पको इरादो करे। इहे 3 क़िस्म आहिनि हाणे समूरनि जा हुकुम। पहिरीं सूरत में जेकॾहिं उन शइ जो हलाल हुजणु क़तई दलाइल सां साबित आहे, माना क़ुरान ऐं हदीस मां, त उन जो हराम सम्झण वारो कानून इलाही जी सरी मुखालिफ़त जे करे इस्लाम में बाक़ी नथो रहे, इहो कुफ़ुर में हले थो। जंहिंखे क़ुरान हलाल कयो आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलाल कयो आहे, पोइ माण्हू इहो पंहिंजे अक़ीदे जे मुताबिक़ सम्झे थो त इहा शइ हराम आहे, इहो इस्लाम में बाक़ी नथो रहे। ॿी सूरत इहा आहे जेकॾहिं अल्फाज़ कसम चई करे उन शइ खे पंहिंजे मथां हराम करार थो ॾिए, कसम थी वेंदी। कसम जा अल्फाज़ केतिरा ई आहिनि जेके किताबनि में तफ़सील सां आहिनि। उन में हिकिड़ो मिसाली सराहतनि चए थो त अल्लाह जो कसम खणा थो त फलाणी शइ न खाईंदुमि या फलाणो कमु न कंदुमि, या चए त मां फलाणी शइ या फलाणो कम खे पंहिंजे मथां हराम थो कयां। उन जो हुकुम इहा आहे त बिना ज़रूरत अहिड़े कसम खणणु इहो गुनाह आहे। उन ते लाज़िम आहे त हिन कसम खे टोड़े छॾे ऐं कसम जो कफ़ारो अदा करे, जंहिंजो तफ़सील अॻिते ईंदो। टियों क़िस्म जंहिंमें एतिक़ाद ऐं कौल सां कंहिं हलाल खे हराम नथो कयो वञे, बल्कि अमल में ईअं मामिलो करे थो जीअं हराम सां कयो वेंदो आहे, जो हमेशह उनखे छॾे ॾिए थो। उनजो हुकुम हीअ आहे जेकॾहिं हलाल खे छॾणु सवाब थो सम्झे त इहा बिदत आहे। कई हलाल शइ खे सम्झे थो त मां इन खे छॾे ॾिनो आहे, मूंखे इन छॾे ॾियण सां सवाबु थींदो, इहा बिदत आहे ऐं रहबानियत आहे, जंहिंजो गुनाह हुजणु क़ुरान में ऐं सुन्नत में वारिद आहे। उन जे ख़िलाफ़ु करणु वाजिबु आहे। अहिड़ी पाबंदी ते क़ाइमु रहणु गुनाह आहे। हा, जेकॾहिं अहिड़ी पाबंदी बनीअ ते सवाबु न हुजे, बल्कि कंहिं ॿिए वजह जे करे हुजे, मसलन कंहिं जिस्मानी या रूहानी बीमारी जे सबबा कंहिं ख़ासि शइ खे हमेशह तौर ते छॾे थो, त उन में कोई गुनाह न आहे। उन खां पोइ अल्लाह ताला फरमाए वला तअतदू, अल्लाह जे हदुनि खां अॻिते न वधो। अल्लाह साईं पंहिंजे बयानु करदा हदुनि खां अॻिते वधण वारनि खे पसंदि न फरमाईंदो आहे। हद खां वधी वञण जो मतिलबु आहे त कंहिं हलाल शइ खे बिना कंहिं उज़ुर जे सवाबु सम्झी करे छॾे ॾियणु, जंहिंखे नावाक़िफ़ माण्हू तक़वा सम्झंदो आहे, अल्लाह ताला वटि उहा हद खां लंघी वञणु आहे ऐं नाजाइज़ आहे। वत्तक़ुल्लाह अल्लज़ी अंतुम बिही मुमिनून, रिज़्क़ हलाल पाक अल्लाह ताला तव्हांखे ॾिनो आहे, उहो खाओ। अल्लाह ताला
जे तरफ़ों जाते तव्हां ईमान आंदो आहे। इन आयत में वाज़े फरमाया त हलाल पाक शयुनि जो सवाब सम्झी करे छॾे ॾियणु तक़वा न आहे। हलाल शयूं जेके आहिनि जाइज़ शयूं आहिनि उन्हनि खे सम्झे त मां छॾियां थो या मुंहिंजी तक़वा आहे या तक़वा न आहे, या बल्कि तक़वा इन में आहे त उनखे अल्लाह ताला जी नेमत सम्झी करे इस्तेमालु करे शुक्र अदा करे कंहिं जिस्मानी या रूहानी मर्ज़ जे करे बतौर इलाज कंहिं शइ खे छॾे ॾिए त उन में इहो शइ दाख़िल न आहे। उन खां बाद वारी आयत में अल्लाह ताला कसमनि जा अहकाम बयानु फरमाया आहिनि। इन आयत में कसम खणण जूं चंद सूरतूं आहिनि। पहिरीं सूरत आहे जंहिंखे यमीन ग़मूस चइबो आहे। मसलन हिकिड़ो माण्हू कोई कमु कयो आहे ऐं उहो ॼाणे थो त मां इहो कमु कयो आहे, पोइ ॼाणी वाणी कसम खणे थो त मां इहो कमु न कयो आहे, इहो कूड़ो कसम आहे, सख़्तु गुनाह कबीरो आहे, मूजिब वबाल दुनिया ऐं आख़िरत आहे, मगर उन ते कोई कफ़ारो वाजिब न आहे, तौबा ऐं इस्तिग़फ़ार लाज़िम आहे। इन जे लाइ इनखे चइबो आहे यमीन ग़मूस। मिसाल तौर ते मां को कमु कयो आहे, हाणे वरी मां हिते कसम खणी चवां त मां इहो कमु कयो ई न आहे, त हाणे ईअं कसम खणणु वॾो गुनाह आहे, गुनाह कबीरो आहे। आख़िरत में बि इन खां पकड़ थींदी त दुनिया में बि अहिड़े माण्हू खां पकड़ थींदी। ॿी सूरत ई आहे त कंहिं गुज़िरियल वाक़े ते पाण वटि सचो सम्झी करे कसम खणे ऐं वाक़े में उहो ग़लति हुजे। मसलन कंहिं ज़रिए सां उनखे इहो मालूम थियो त फलाणो माण्हू अची वियो आहे ऐं उनखे उन ते एतमाद करे उन कसम खयो त उहो अमराह अची वियो आहे, पोइ मालूम थियो त उहो माण्हू न आयो हो, इन खे चइबो आहे यमीन लग़व, अजई कसम। त इहो बिना इरादे जे ज़बान सां लफ़्ज़ कसम निकिरी वेंदो आहे, उनखे चइबो आहे यमीन लग़व अजई। उनजो हुकुम ई आहे त उन ते कफ़ारो आहे न गुनाह आहे, न कफ़ारो आहे न गुनाह आहे। टी सूरत कसम जी इहा आहे त आईंदा ज़माने में कंहिं कमु करण या न करण जो कसम खणे उनखे यमीन मुनक़िदा चइबो आहे। उनजो हुकुम ई आहे त उन कसम खे टोड़ण जी सूरत में कफ़ारो वाजिब थींदो आहे, ऐं बाज़ सूरतुनि में उन ते गुनाह बि थींदो आहे, बाज़ सूरतुनि में न थींदो आहे। जंहिं ते कफ़ारो अल्लाह ताला फरमाया अक़दतुमुल ईमान। सूरह बकरा में भी इन जो बयान है, ला युआखिज़ुकुमुल्लाहु बिल्लग़्वी फ़ी अयमानिकुम वलाकिन युआखिज़ुकुम बिमा कसबत क़ुलूबुकुम। त इन जो अल्लाह ताला कफ़ारो बयान फरमाया फ़कफ़ारतु इत्आमु अशरति मसाकीन मिन औसति मा तुतइमून अहलीकुम व किस्वतुम व तहरीरु रक़बा। टे कम करणा आहिनि इन कफ़ारे में, इख़्तियार ॾिनो आहे। पहिरियों त 10 मिस्कीननि खे दरमियाने क़िस्म जो खाधो सुबुह ऐं शाम जे वक़्तु 2 वेला खाराईंदो, या त 10 मिस्कीननि खे बक़द्रे 70 पोशी जे कपिड़ा ॾींदो, मसलन हिकिड़ी गोॾ या शलवार ऐं कमीज़ या कोई बानो आज़ादु करे। उन खां पोइ अल्लाह ताला फरमायो फ़मन लम यजिद फसियामु तलासत अय्याम। जेकॾहिं उनखे इहे का बि शइ हथ न अचे, 10 मिस्कीननि खे खाधो बि नथो खाराए सघे, कपिड़ा बि नथो पाराए सघे, त पोइ इहो 3 ॾींहं मुसलसल रोज़ा रखंदो। इहो आहे कसम जो कफ़ारो, ऐं जेकर कसम टोड़े थो त पोइ इनखे कसम जो कफ़ारो भरणो पवंदो। ऐं असां वटि कसम जी काई अहमियत कोन्हे का, कसम खणूं था उन जे काई अहकामनि जी ख़बर कोन्हे का, मुतलिक़ कोन्हे। कफ़ारतु अयमानिकुम इज़ा हलफ़्तुम, जॾहिं तव्हां कसम खणो था पोइ उन्हनि खे टोड़े था छॾियो, तव्हांजे कफ़ारनि जो इहो कसम आहे। वहफ़ज़ू अयमानकुम, पंहिंजे कसमनि जी हिफ़ाज़त फरमायो। आख़िरी आयत में अल्लाह ताला फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल ख़म्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लामु रिज्सुम मिन अमलि शैतानि फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ़्लिहून। त 4 शयूं अल्लाह से फरमायूं, शराब, जुआ, आस्थाननि ते पूॼा ऐं ढारा शैतान जे अमल खां आहिनि। रिज्स अरबी में अहिड़ी गंदी शइ खे चइबो आहे जंहिं मां इंसान जे तबियत खे नफ़रत पैदा थी वेंदी। इहे 4 शयूं अहिड़ियूं आहिनि जेकर इंसान खे अक़ुल बि हुजे, तबो सलीम हुजे त पाण ई इन्हनि शयुनि खां नफ़रत कंदो। अज़लाम जी वज़ाहत इहा आहे, ज़लम जी जमो आहे
उन्हनि तीरनि खे चइबो आहे जिन ते कुरंदाज़ी करे अरब में जुआ खेॾण जी रस्म जारी हुई, जंहिंजी सूरत इहा आई त 10 माण्हू शिरकत में हिकु उठ ज़बा कंदा हुआ, पोइ उनजो गोश्त तक़सीम करण जे बजाए उन जा 10 हिसा बराबरि करे तक़सीम कंदा हुआ। उन में हिन तरह जुआ खेॾंदा हुआ त 10 अदद तीरनि मां 7 तीरनि ते कुझु मुक़ररु हिसनि जा निशानात लॻाईंदा हुआ, कंहिं ते 1, कंहिं ते 2, कंहिं ते 3, ऐं 3 तीरनि ते कुझु बि न लिखंदा हुआ, उन्हनि खे सादो रखंदा हुआ, सिंपल। उन्हनि तीरनि खे तुर्कश में विझी करे पोइ हिकु हिकु शरीक खे चवंदा त हिकु हिकु तीर तुर्कश मां कढ, जेतिरे हिसे वारनि जो तीर कंहिं जे नाले ते निकिरंदो हो त उहे उन्हनि हिसनि जो मुस्ताक सम्झो वेंदो हो, ऐं जंहिंजे नाले ते सादो तीर निकिरंदो हो त उहो हिसे खां महरूम रहिजी वेंदो। जंहिंखे तीर हथायो 3 हिसनि वारो उनखे 3 मिली विया, जंहिंखे तीर हथायो 2 हिसनि वारो उनखे 2 मिली विया, जंहिंखे सादो हथु अची वियो कुझु बि न त उनखे कुझु बि न मिलियो। ऐं जीअं अॼुकल्ह केतिरनि ई क़िस्मनि जूं अहिड़े क़िस्म जूं लॉटरी जा बाज़ारनि में तरीक़ा आहिनि, कुरंदाज़ी वग़ैरह, कुमार वग़ैरह, इहे अज़रूए क़ुरान हराम आहिनि। बाक़ी अलबत्ता कुरंदाज़ी जा जाइज़ तरीक़ा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहिनि। उहो इहा आहे त जॾहिं हक़ समूरनि जा बराबरि हुजनि, हिसा बराबरि तक़सीम कया वञनि, पोइ उन्हनि मां हिसनि जी तइयीन बज़रिए कुरंदाज़ी कई वञे। मसलन हिकु घर आहे, 4 शरीकनि में तक़सीम करिणो आहे, क़ीमत जे लिहाज़ सां 4 हिसा बराबरि कया वञनि। हाणे इहो मुतयन करिणो आहे त कहिड़ो हिसो कहिड़े शरीक खे मिले, त उन जी तइयीन जेकॾहिं पाण में मुसालियत ऐं रज़ामंदी सां न थिए त इहो जाइज़ आहे त कुरंदाज़ी करे जंहिंजे नाले ते जेतिरो हिसो अचे उनखे ॾिनो वञे, या कंहिं शइ जे ख़्वाहिशमंद 1000 माण्हू आहिनि ऐं सभ जा हक़ बराबरि आहिनि, मगर शइ तक़सीम करणी आहे 100 माण्हुनि में, त उन में कुरंदाज़ी सां फ़ैसिलो करे सघिजे थो। इहो आहे जाइज़ तरीक़ो। बाक़ी मथियों जेको अज़लाम जो हुयो इहो नाजाइज़ तरीक़ो हो, शरीयत इन खां मनो कयो आहे। मैसिर ऐं अज़लाम जो नतीजो इहो आहे त अंसाब नुसुब जी जमो आहे, अहिड़ी शइ खे नुसुब चवंदो आहे जेका इबादत जे लाइ बीहारी वञे, ख़्वाह उहा बुत हुजे, ख़्वाह कोई वण हुजे, ख़्वाह कोई पत्थर वग़ैरह हुजे, इबादत जे लाइ बीहारे करे उन जी इबादत कजे, इन खे चइबो आहे अंसाब। अल्लाह ताला फरमाए इहे सभु हराम आहिनि, इहे शैतान जा अमल आहिनि। हदीस पाक में ईंदो आहे शारिबुल ख़म्र का आबिदुल वस्न, शराब पीअण वारो ईअं मुजरिम आहे जीअं बुत जी पूॼा करण वारो मुजरिम आहे। बुत जी जीअं पूॼा करे तो शराब पीअण एॾो। ऐं अॼुकल्ह शराब आम रिज्सु मिन अमल शैतान, अल्लाह ताला फरमाए थी इहे शैतान जा अमल तो फज्तनिबू, इन्हनि खां पासो कयो, परहेज़ कयो, लअल्लकुम तुफ़्लिहून, कामयाबी तॾहिं तव्हांखे मिलंदी जॾहिं इन्हनि हराम शयुनि खां पासो कंदव। इन शराब नोशी सां छा थींदो, जुआ सां छा थींदो, नुक़सान अल्लाह ताला ॿुधाया। अल्लाह ताला फरमाए थी इन सां शैतान तव्हांजे विच में दुश्मनी ऐं वेर पैदा कंदो, शराब में ऐं जुआ में। शराब पी करे पोइ माण्हू नशे में धुत थी करे पोइ जेको आहे नुक़सानु करे सघे थो। ऐं जुआरी माण्हू कॾहिं कॾहिं जेको आहे सॼो साज़ सामान माल मिल्कियत तबाह करे छॾींदो आहे। पोइ अगरचे ॾेई ईंदो आहे पर उनजे दिलि में हिकिड़ो बुग़्ज़ अदावत दुश्मनी रहंदी आहे, पोइ इहो वेर आहे। ऐं अल्लाह ताला फरमाए रूहानी तव्हांजो इन्हनि शयुनि में नुक़सानु इहो आहे तव्हांखे अल्लाह जे ज़िक्र खां ऐं तव्हांखे निमाज़ खां इहे शयूं रोकनि थियूं। शराब नोशी, जुआ ऐं इहे सभु शयूं तव्हांखे रोकनि थियूं। इन्हनि जो तव्हांजो रूहानी इहो नुक़सानु थिए थो, इन्हनि खां पाण खे बचायो। अतीउल्लाह, अल्लाह जी फर्माबरदारी कयो। वातिउर रसूल, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फर्माबरदारी कयो। जेकॾहिं तव्हां इहे न कंदो, उठी ॾींदो, पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िमेदारी एतिरी आहे जो तव्हांखे अहकाम ॿुधाए, तव्हांखे क़ुरान ॿुधाए। जेकॾहिं तव्हां न मञींदो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कोई बि नुक़सानु कोन्हे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िमे इहो आहे त तव्हां ताईं उहे सिर्फ़ु अहकाम पहुचाए। तेसिताणी तफ़सीर इन्हनि आयातुनि जो पूरो थियो। कुझु इन आयात में मसाइल आहिनि। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही त सुभाणे आख़िरी आयत जा कुझु मसइला छॾियूं था, इन्हनि खे इंशाअल्लाह ताला सुभाणे पढ़ंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। सल्लल्लाहु तआला अला खैरिल ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।